ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। परिवर्तन जो मूल आधार हर सेकेंड सेवा में बिज़ी रहणु। 22:76 जा महावाक्य आहिनि। महारथियुनि जे रूह रिहान में विशेष कहिड़ी रूह रिहान हलंदी आहे? जॾहिं महारथी ॿार वेहींदा आहिनि, सिर्फ़ु ईअं न सोचो वॾा जो सेंटर संभालंदा आहिनि उहे ई महारथी आहिनि। त बाबा चवनि था कि महारथियुनि जी रूह रियान में विशेष कहिड़ी रूह रियान हलंदी आहे? त सिर्फ़ु महारथी सिर्फ़ु वॾा जा सेंटर्स वारा दीदियूं न आहिनि। अगरि असां बि सुठी रीति पुरुषारथ करूं, ख़ुदि खे निमित्त जेतिरो सम्झंदा न, ऐं बाबा जी नियम मर्यादनि खे धारण करे करे अॻियां वधंदा वञो, पंहिंजी स्थिति खे सुठो ठाहींदा वञो, कि कहिड़ी बि ॻाल्हि में असां घबरायूं न। महारथी समान हर ॻाल्हि खे सामनो समाईंदा वञो त महारथी थी वेंदव। ॾाढो करे करे जॾहिं महारथी वेहींदा आहिनि त इहा ई ॻाल्हि निकिरंदी आहे कि समय प्रमाण परिवर्तन कीअं थियणो खपे। समय ऐं स्वयं खे ॾिसंदे हुए इहो प्रश्न उठंदो आहे कि छा थींदो, कीअं असां परिवर्तन करूं। लेकिन परिवर्तन जो मूल आधार बाबा ॿुधाइनि था हर सेकेंड सेवा में बिज़ी रहणो। परिवर्तन जो मूल आधार कहिड़ो आहे? हर सेकेंड असांखे सेवा में बिज़ी रहणो। हर महारथी जे अंदरि सदा ये संकल्प रहे कि जो भी समय आहे उहो सेवार्थी ॾियणो। हाणे सेवा इहा न कि सिर्फ़ु असां ज्ञान ई ॾियूं या सेंटर ते कर्मण सेवा या धन जी सेवा। सिर्फ़ु सेंटर ते ई सेवा थोरी थींदी आहे। तव्हांजे घर में बि केॾी सेवा आहे। अगरि तव्हां घर गृहस्थी में बि रहंदे हुए हिक ॿिए जे संबंध संपर्क में ईंदे हुए, अगरि सोचो अगरि तव्हांजे घर में कंहिंजो बि अहिड़ो संस्कार स्वभाव आहे, तव्हां दृढ़ संकल्प करे हुनखे उनजे ईअं सोचो कि मां इहे विश्व में अहिड़ो संस्कार हाणे कंहिं वटि न हुजे। ईअं न सोचो मुंहिंजे पुटु मुंहिंजी धीअ मुंहिंजे फलाने में या मुंहिंजे मां इहे संस्कार ख़तमु थी वञे। ईअं सोचो अगरि जीअं तव्हांजे साम्हूं कंहिंजो बि कहिड़ो बि संस्कार या कोई आदत साम्हूं अचे थी त परमात्मा बाबा खे यादि करे एतिरी शक्ति धारण करे उहो संस्कार सुभाउ पूरे विश्व में ई ख़तमु थी वञे। हीअ सेवा असां घर वेठे करे सघंदा आहियूं न। मन सां सेवा कोई बि तव्हां वटि अचे थो, बाबा जे ज्ञान जी मुरली अनुसार असां उन्हनि खे कहिड़ी श्रीमत ॾेई सघंदा आहियूं। त हर महारथी जे अंदरि इहे ई संकल्प रहंदो आहे कि हाणे समय अर्थात जो बि समय आहे उहो असांखे सेवार्थी ॾियणो। चाहे पंहिंजी देह या शरीर जे आवश्यक कार्य में बि सेवा लॻाईंदा आहियो। सम्झो तव्हां घर जो कमु करो था, सॼो ॾींहुं कमु करो था। हाणे रोज़ु कमु कंदा आहियूं त बुद्धि त लॻाइणी न पवंदी कि छा करूं कीअं करूं। त बुद्धि बाबा वटि लॻल रहे, बाबा जी ॻाल्हियुनि जी मनन चिंतन कंदा रहो। मन में बाबा जी यादि ऐं हथ पेरनि सां कमु कंदा वञो त भले ई देह व शरीर जे आवश्यक कार्य में बि समय लॻाईंदा आहियो त बि स्वयं जे प्रति लॻाईंदे हुए मन सां विश्व कल्याण जी सेवा साथ साथ करे सघंदा आहियो न। अगरि वाचा ऐं कर्मणा न करे सघंदा आहियो त मन सां कल्याणकारी भावना जो संकल्प रहे कि सर्व जो भलो थिए। ॿियो कुझु बि न त तव्हां एतिरो त संकल्प करे सघंदा आहियो न, सभु सुठो थी वेंदो। कोई तव्हांखे चए फलानो बीमार आहे, ॾाढो दुखी आहे, बसि एतिरो संकल्प करो सभु ठीकु थी वेंदो। असांजो सभु ठीकु थी वेंदो। मन में सोचणु मुख सां ॻाल्हाइण में अगरि असांखे बाबा जी यादि रहंदी न त एतिरी शक्ति हूंदी कि असांजे इहे चइण में ई उन्हनि जो सभु ठीकु थी वेंदो। भई कोई तव्हांखे चए फलानी आहे अहिड़ी आहे न, लड़दा रहंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि, तव्हां ज़्यादा कुझु सोचो ई न, चओ ई न, तव्हां चओ सभु ठीकु थी वेंदो। भई ईअं लॻंदो न कहिड़ी शक्ति ॾियूं, कहिड़ो गुण ॾियूं, हिन में बि बुद्धि वेंदी आहे त तव्हां चओ सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो।
त बाबा चवनि था अगरि वाचा ऐं कर्मणा न करे सघंदा आहियो त मन सां कल्याणकारी भावना रहे त उहो बि सेवा जे सब्जेक्ट में जमा थी वेंदो। भक्ति मार्ग में महादानी कंहिंखे चइबो आहे? जो स्वयं जे प्रति न बल्कि हर वस्तु हर समय अन्य खे दान पुण्य करण में बिज़ी रहे न। भक्ति मार्ग में चई न इहे त सदा ई दान ई कंदो रहंदो, हर समय क्या चीजियूं या धन दान कंदो रहंदो। लेकिन असांखे छा दान करिणो आहे? सोचो तव्हांखे अॼु सुबुह खां घणा माण्हू तव्हां सां मिलिया हूंदा, घणनि माण्हू तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हायो हूंदो, घणनि माण्हुनि जा संकल्प आया हूंदा तव्हां वटि न। असां वटि छो आया आहिनि? हाणे असां त बाबा जा ॿार आहियूं, असां त चऊं था असां सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो, त बि असां वटि माण्हुनि जा संकल्प अचनि था। त हाणे असांखे दैहिक संबंध जे हिसाब सां न सोचणो आहे। हाणे अगरि तव्हां वटि कंहिंजो संकल्प बि अचे थो न त हुन जे लाइ बि सुठो सोचे करे हुन आत्मा खे बि जो बि कल्याण थिए। कोई बि तव्हां सां फ़ोन ते ॻाल्हाए थो ईअं न सोचो मुंहिंजी फलानी मूंसां ॻाल्हाए थी, मुंहिंजो फलानो मूंसां मिले थो, भई हिननि जो बि कल्याण थिए। त बाबा चईंदा आहिनि हर समय अन्य खे दान पुण्य करण में लॻा रहो। अहिड़े खे भक्ति मार्ग में महादानी चइबो आहे न, वरना त दानी चइबो आहे। त अविनाशी दान कंदा ई रहो, सदा दान हलंदो ई रहे, हुनखे चईंदासीं महादानी। त हाणे छा ठहिणो आहे? महादानी ठहो। महादानी ठहींदासीं न त असां में बि परिवर्तन अची वेंदो। उन ॾींहुं बाबा चई न कोई बि कमी आहे, कहिड़ी बि शक्ति जी कमी आहे त उहो शक्ति जो दान ॾियो। अगरि असां सदा ई सभिनि खे दान ॾींदा रहंदासीं त पहिरियों त असांजी आत्मा में मिलंदो न। भई असां कंहिंखे चऊं भई तूं शांत आत्मा आहे त पहिरियों त बाबा जी शांति जी शक्ति असां में ईंदी, पोइ ॿियनि में वेंदी न। ईअं ई स्वयं जे प्रति समय ॾींदे हुए बि सदा सम्झो कि मां विश्व जी सेवा ते आहियां। जॾहिं जहिड़ी स्टेज ते वेठा आहियो त सॼो समय विशेष अटेंशन रहंदो आहे न कि हिन समय मां सेवा जी स्टेज ते आहियां त हल्कोपन न रहंदो आहे, सेवा जो फुल अटेंशन रहंदो आहे। ईअं ई सदा पंहिंजे खे सेवा जी स्टेज ते सम्झो। इन द्वारा ई परिवर्तन थींदो। हाणे जो बि कुझु स्वयं में कमज़ोरी महसूसु थींदी आहे वो सभु सेवा जे कार्य में निरंतर रहण सां सेवा जे फलस्वरूप अन्य आत्माउनि जे दिल जी आशीर्वाद जी प्राप्ति या गुणगान थींदो आहे न। हुन प्राप्ति जे आधार सां ख़ुशी ऐं हुन जे आधार सां ॿियो बिज़ी रहण सां उहो कमी समाप्त थी वेंदी आहे। बाबा चवनि था जो बि कुझु स्वयं में कमज़ोरी महसूसु थींदी आहे उहो सभु हिन सेवा जे कार्य में निरंतर रहण सां छा थींदो आहे? सेवा जे फलस्वरूप अन्य आत्माउनि जी दिल जी आशीर्वाद असांखे मिलंदी आहे। प्रकाश मनी दादी ईअं ई कंदा हुया न, बसि दुआयूं ॾियो दुआयूं वठो। प्रकाश मनी दादी जी जो इहे सहज पुरुषार्थ हो। त बाबा चवनि था अगरि सेवा कंदा त ॿियनि जी दिल जी आशीर्वाद मिलंदी, आशीर्वाद सां प्राप्ति थींदी ऐं हुन प्राप्ति जे आधार सां असांखे ख़ुशी थींदी ऐं बिज़ी रहंदासीं त परिवर्तन बि थींदो वेंदो। त परिवर्तन थियण जो सहज साधन इहो ई आहे जंहिंखे हिक ॿिए खे अटेंशन खिचवाईंदे प्रैक्टिकल में लाइणो आहे। छा करिणो आहे? असांखे सेवा में बिज़ी रहण सां असांखे स्वयं में परिवर्तन करिणो आहे। त याची यात्रा में स्थित रहण इहे वर्तमान समय विश्व कल्याणकारी जी स्टेज प्रमाण सेवा में जमा थींदो आहे। त अगरि तव्हां सॼो ॾींहुं कुझु बि नथा करो न, बसि बाबा खे यादि करे उथो वियो खाओ पीओ। असां भले सेंटर ते कुझु सेवा नथा करूं, ज्ञान नथा ॾियूं, लेकिन याद जी यात्रा में स्थित रहण ये वर्तमान समय विश्व कल्याणकारी जी स्टेज प्रमाण सेवा में जमा थी वेंदो। बाबा चईंदा आहिनि न वॾा वॾा महारथी बि मूंखे यादि न कंदा आहिनि,
लेकिन बाबा खे सची दिलि सां केरु यादि कंदो आहे? बांदेली। उन्हनि जी यादि जी शक्ति सां ई वॾे वॾे महारथियुनि खे बि छा मदद मिलंदी आहे। भई मेन त बाबा जे कार्य में छा आहे? बाबा खे यादि करे बाबा जी श्रीमत प्रमाण कमु करणु। जीअं अॼु बाबा जीअं अॼु पंहिंजी यज्ञ में जो सेवा थिए थी, दुनिया में बि उहो ई कमु थिए थो, लेकिन यज्ञ जी सेवा डिफरेंट छो आहे? उहो ई रोटी पचाइनि था, उहो ई सफ़ाई करनि था, उहो ई संस्था खे वधाइनि था, उहो ई पंहिंजा पंहिंजा सभु खोलनि था न, टिकाणा मंदिर गुरुद्वारा। लेकिन बाबा जी घर में ऐं टिकाणे मंदिर गुरुद्वारे में फ़र्क़ु छा आहे? कमु त उहो ई आहे, ज्ञान ॾियो, रोटी पचायो, इहे करो। लेकिन बाबा जे कार्य में भॻवानु बाबा खे यादि जी शक्ति सां, बाबा जी श्रीमत सां उहो कमु हले थो, भॻवान जी श्रीमत सां। त बाबा खे जैसे असां यादि न कंदासीं त असांमें उहो शक्ति कीअं ईंदी ओड़ो कमु करण जी? त बाबा चवनि था अगरि तव्हां ॿियो कुझु बि न करे सघंदा आहियो, लेकिन सिर्फ़ु यादि में रहंदा आहियो न, इहे बि विश्व कल्याणकारी जी स्टेज समय प्रमाण सेवा में जमा थी वेंदा। छो जी हाणे महारथियुनि जी यादि जी यात्रा जो समय सिर्फ़ु स्वयं जे प्रति न आहे, यादि जी यात्रा जो समय भी स्वयं सां गॾु गॾु सर्व जी कल्याण, सर्व जी सेवा प्रति आहे। हाणे सिर्फ़ु इहे न चइणो आहे मां शांत आत्मा आहियां, मां सुखी आत्मा आहियां, न। बाबा खे यादि करे सर्व आत्मायूं शांत आहिनि, सुखी आहिनि, शक्तिशाली आहिनि। स्वयं जो अनुभव करण जो त समय काफ़ी मिलियो, लेकिन हाणे महादानी वरदानी जी स्टेज खपे। अव्यक्त बाप दादा पुनः पुछे महारथियुनि जी परिभाषा छा हूंदी आहे? महारथी केरु हूंदो आहे? महारथी अर्थात डबल सेवाधारी, डबल ताजदारी, स्वयं जी ऐं सर्व जी सेवा जो बैलेंस रहे, उनखे महारथी चइबो आहे। कल्ह बाबा चई न प्रयोगी आत्मा ठहो। त योग करो ऐं करायो, मतिलबु बाबा जी यादि शक्ति सां स्वयं बि निर्विघ्न रहो ऐं ॿियनि खे बि निर्विघ्न ठाहींदा वञो। स्वयं बि परिवर्तन थियो ऐं ॿियनि जी बि परिवर्तन जो ध्यानु रखो। ईअं न मां त ज्ञान में हलां थी, मां त ॾाढी सुठी आहियां, मां त सभु धारणायूं करां थी, फलानो त करे ई नथो सघे। नथो करे सघे त तव्हां हुनखे सहयोग ॾियो। अगरि साम्हूं वारो ज्ञान नथो सम्झी सघे त हुनजी मदद करो, सहयोग ॾियो। ब्राह्मण में मदद कबी आहे ऐं सहयोग ॾिबो आहे ऐं अज्ञानियुनि खे दान ॾिबो। ॿारनि जे बचपन जो समय स्वयं जे प्रति हूंदो आहे ऐं ज़िम्मेवार आत्माउनि जो समय सेवा प्रति हूंदो आहे। त अगरि तव्हां हाणे ख़ुदि खे ज़िम्मेवार सम्झो था कि असां बि बाबा जा ज़िम्मेवार ॿार विश्व कल्याणकार जे निमित्त आहियूं, त हाणे सदा ई सर्व जो भलो। अगरि तव्हां कहिड़ो पुरुषार्थ करो था, भई तव्हां में अगरि कोई बि अहिड़ो संस्कार ख़तमु करण जो पुरुषार्थ करो था, त हाणे सर्व जे लाइ करो। भई सर्वनि जी इहे बुरा स्वभाव संस्कार मुक्त थी वञनि, पूरे विश्व में बुरे स्वभाव संस्कारनि जो नामो निशान ई न रहे। त घोड़े सवार ऐं प्यादे जो समय स्वयं प्रति ज़्यादा हूंदो। स्वयं ही कॾहिं बिगड़दा, कॾहिं धारणा कंदा, कॾहिं धारणा में फेल थी वेंदा, कॾहिं तीव्र पुरुषार्थी में हूंदा, कॾहिं साधारण पुरुषार्थी हूंदा, जेका घोड़े सवार ऐं प्यादा हूंदा आहिनि। त बाबा चवनि था कॾहिं संस्कारनि सां युद्ध, त कॾहिं कंहिं संस्कार सां युद्ध, त कॾहिं कंहिं संस्कार सां युद्ध। ये साधारण ऐं प्यादे जी निशानी आहे। उहो स्वयं जे प्रति ज़्यादा समय ॾींदा। हाणे अगरि तव्हांखे मुरली ॿुधण जे समय कोई सेवा अची वई, वैसे त असांखे रोज़ु अमृत वेलो मुरली करणी, ॿुधणी आहे, पढ़णी आहे, लेकिन बाय चांस कोई सेवा अची वई, पोइ तव्हां छा कंदा? चईंदा न न मूंखे त अञा ये मां योग थी लॻायां, अञा मां बाबा खां शक्ति थी वठां।
हाँ योग लॻाइणो आहे, शक्ति वठणी आहे, मुरली पढ़णी आहे, लेकिन उन ई समय कोई अची वियो ऐं असां उन्हनि खे, ऐं ज़रूरी आहे भई कॾहिं कॾहिं ईंदो आहे त असां अगरि उन्हनि खे चईंदा आहियूं कि हलो तव्हां बि बाबा खे यादि करो, तव्हां बि थोरो ॿुधो, लेकिन कोई कमु अहिड़ो ज़रूरी आहे, गृहस्थी में त अची वेंदो आहे न। ॾिसो सेंटर्स ते बि कॾहिं कॾहिं अची वेंदो आहे, त अगरि तव्हांखे पतो आहे त पहिरें मुरली पढ़ी वठो, पहिरियों ई जेको करिणो अथव करे वठो, लेकिन न पतो अचानक अची वियो ज़रूरी आहे त उनखे सेवा सम्झी करो, पोइ बाबा पोइ मुरली पढ़ी वठिजो न। थोरे समय में फटाफट कमु पूरो करे सेवा करे पोइ करो, ईअं न की अञा त मूंखे ईअं करिणो आहे, मूंखे ईअं करिणो आहे, न न, अरे ज़रूरी आहे उन में बि सेवा करो न, तव्हां आलतू फालतू ॻाल्हियूं न करो, उन में बि सेवा सम्झी करे बाबा जो ॿार सम्झी करे उहो कमु करो। त कॾहिं जीअं न सेंटर ते दीदियूं अगरि कोई मुरली ॿुधाईंदियूं आहिनि, कोई भोग ठाहींदियूं आहिनि, हाणे भोग बि ठाहिणो आहे, ज़रूरी आहे, कॾहिं कॾहिं लेट थी वेंदो त ईअं त न न न असां भोग न ठाहींदासीं की त मुरली ॿुधणी आहे हाणे, त मुरली पहिरियों ॿुधी वठो या पोइ ॿुधी वठो, लेकिन सेवा सम्झी करे अगरि असां कंदासीं त हुन में बि प्राप्ति आहे न। मुरली मिस त न करणी आहे, योग मिस त न करिणो आहे, लेकिन सेवा अची थी वञे कॾहिं 7 बजे शाम जो या कॾहिं, त हुन में बि सेवा में बि तयारु रहणो आहे। हीअं न न पहिरियों त मां कंदमि पोइ हीअ घोड़े सवारो प्यादे जी निशानी थी हुई। महारथी ईअं न कंदा, जीअं ॿार हूंदा आहिनि न खिलौने सां खेॾंदा बि, ठाहींदा बि ऐं बिगाड़दा बि, त ईअं बि पंहिंजे संस्कार रूपी खिलौने में कॾहिं खेलंदा, कॾहिं बिगाड़दा, कॾहिं ठाहींदा। बाबा चई न कॾहिं कॾहिं कोई ॿार न पंहिंजे संस्कारनि सां ई युद्ध कंदो रहंदो आहे, कॾहिं त ॾिसो सुठा संस्कार, कॾहिं ख़राबु संस्कार। त बाबा चवंदा आहिनि कि जीअं ॿार हूंदा आहिनि न खेॾंदा कंदा आहिनि, पोइ बिगाड़दा आहिनि, पोइ ठाहींदा आहिनि, ईअं ई प्यादाऊं जो साधारण पुरुषार्थी हूंदा आहिनि, उहो पंहिंजे संस्कार रूपी खिलौने सां कॾहिं खेॾंदा, कॾहिं बिगाड़दा, कॾहिं ठाहींदा, कॾहिं पंहिंजे ई संस्कार स्वभाव जे वशीभूत थी वेंदा आहिनि ऐं कॾहिं हुनखे वशीभूत करे वठंदा आहिनि। लेकिन ये बचपन जी निशानी आहे, महारथी जी निशानी न आहे। महारथी अर्थात महारथी, हुनजे अॻियां कोई बि आसुरी स्वभाव संस्कार संकल्प व्यर्थ संकल्प विकल्प अची न सघंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।